कंजारे ख़बर शामिल कई बिया अब्दुल जब्बार सेठार जे रिपोर्ट मुताबिक हक़ सच अख़बार ऐं चैनल जी 2 सालगिरह जी पुरवकार तक़रीब नूरानी होटल नौशरो फिरोज़ में थी गुज़री। तक़रीब जो मेहमानी ख़ास सिविल सर्जन डॉक्टर खादिम अली मंगरियो हो, जॾहिं हक़ सच अख़बार ऐं चैनल जे CEO सागर सारंग, काज़ी पैरामेडिकल अगवान एजाज ममनाई, मोहम्मद ईसा मेमन, सीनियर साहब ऐं समाज सुधारक मोहम्मद यूनुस राजपर, शाहिद चन्ना, शाहिद सिंधी, शेर अली मशहूरी, मंजूर मलक, अब्दुल जब्बार सेठार ऐं ॿियनि वॾी अंग में शिरकत कई। उन मौक़े ते आयल महिमाननि खे अजरक ऐं गुलनि जा तोहफ़ा पेश कया विया। 2 सालगिरह जो केक काटियो वियो। उन मौक़े ते ब्यूरो चीफ मंजूर मलक ऐं ॿियनि ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त इदारे खे 2 साल पूरा थियण ते मुबारकबाद पेश करूं था। अॻवान चयो त कंहिं बि शइ जो बुनियादु रखणु ॾुखियो हूंदो आहे, पर असां नेकुनियत सां ऐवान साहब जो बुनियादु रखियो आहे। हिननि 2 सालनि में असांखे बेहद महिनत करणी पई आहे। हिन वक़्त बि असांजा हौसला बुलंद आहिनि ऐं कामयाबीअ तरफ़ विख वधाए मज़लूम अवाम जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहियूं। रिपोर्ट करे रहिया अब्दुल जब्बार सेठार, बे न्यूज़ कल्याण।